दादा ही पंहिंजो कराची पहुची विया आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त सुठो मंज़रु आहे। झिरक शरीफ़ खां हिते गर्मी जेकी आहे तमामु घणी आहे, हुन जी निस्बत हे असांजो दोस्त मीर हसन पयार जेको आहे पंहिंजो गाॾी हलाए रहियो आहे ऐं पंहिंजो ज़बरदस्त जेको आहे नांगन चौरंगी जेको आहे रूट ते ऐं के बलोच साहब हे ज़बरदस्त मंज़रु आहे। तमामु सुठो सफ़र रहियो टंडो मोहम्मद ख़ान खां कराची। टंडो मोहम्मद ख़ान जो झिरक असांखे तमामु यादि रहंदो, उतां जूं हवाऊं ऐं मौसम ऐं फस्ट क्लास माहौल। हाणे अज़ाब में थी पिया आहियूं, अलाह वॾो आहे, अलाह खटाईंदो। हैदरी मैट्रिक बोर्ड ऑफिस जो हेॾे आहे। हाँ मुंहिंजो घर असांजो के बलोच साहब महिरबानी बाबा, तमामु असांजो सीनियर ऐं मौज़िज़ उस्ताद आहे, बहितरीन माण्हू आहे। महिरबानी ऐं हे जेको आहे ॾाढो पुराणो असांजो साथी बि आहे, रेंजर सिक्योरिटी में असां सां पुराणो रहियो आहे, तमामु ॾाढो भलो वक़्तु गुज़ारियो आहे असां। ऐं अॼु असां टंडो मोहम्मद ख़ान खां कराची रवाना थियासीं सुबुह जो ऐं माशाल्लाह हाणे कराची में ख़ैर ख़ैरियत सां पहुची वियासीं। अलाए ट्रैफिक पूरी तरह से बंदि कर।